ठीक है मुस्तफा हाणे तव्हांजो कम खत्म थियो ऐं असांजो कम शुरू थींदो न सिकंदर जेसिताणी खानू के इलाका बवाले नथा कयो मुंहिंजो कम ख़त्म नथो थिए हलो मां पंहिंजी गाॾी ते हलां थो भली हलो पर हाणे तव्हांजो हलणु फुज़ूल आहे सिकंदर हेॾे काॾे पियो वञे शहर त हेॾे आहे मुक़ाबिलो ॼाणाए पोइ खानू जी गिरफ़्तारी ज़ाहिर कंदुसि इहो धोखो आहे सरासर धोखो आहे ईअं मां कॾहिं बि न थियणु ॾींदुसि मुस्तफा जेकॾहिं सही पुछे त तोखे ॿुधायां थो मां खानू जे सिर जो सौदो करे छॾियो आहे हाणे खानू खे केर बि बचाए नथो सघे धोखो सिकंदर तो मां मूंखे इहा उमेद न हुई इहा चवणी त तो ॿुधी हूंदी मुस्तफा पुलिस न दोस्त फिफड़ न गोश्त वञ वञी पंहिंजे यार खानू लाइ कफ़न जो बंदोबस्तु करे छॾ लाश पोस्टमार्टम खां पोइ तोॾे रवानो करे छॾींदुसि पहचान थो मुस्तफा मां पहचान थो तव्हां सिकंदर खे रोकण जी कोशिश कयो ठीकु आहे सिकंदर जगह तो के खानू जो शिकार करणो ही हुयो त ही 3-4 पुलिस वारा वठी अची खानू के मारे उन जो नालो छुपे बदनाम करी हिते पूरो फोर्स घुरा है जिले जो फोर्स घुरा है ऐं बारूद के एतरी त बाहि दे जो ये धरती वॾी थे ऐं हितां जे रहंदड़नि खे इहा ख़बर पए त हिते वॾो वाक़ियो थियो आहे वॾो वाक़ियो हा चवंदा आहिनि त मोए जी आख़िरी ख़्वाहिश पूरी कई वेंदी आहे ऐं मां तुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश जो पूरो बंदोबस्तु करे छॾियो आहे पंहिंजे चारई तरफ़ नज़र घुमाए ॾिस मां तुंहिंजा कांधी अॻ में ई तयारु करे बीह खानू पंहिंजी आख़िरी ख़्वाहिश ॿुधाए छॾ सिकंदर इहो मौक़ो ॿियो कंहिंखे बि राहे ॾिनो पर अॼु तोखे ॾे पियो एतिरो ॿुधा त तो मुस्तफा सां गद्दारी छो कई सां त तुंहिंजी दोस्ती हुई हाँ सिकंदर सिर्फ पैसे जो यार आहे पैसे जो सिकंदर सिर्फ मूंखे इहो ॿुधा त मुंहिंजे सिर जो सौदो तो घणे में कयो आहे कंहिं सां कयो आहे
10 लखन में, पूरन 10 लखन में तुझे सिर जो सौदो कयो आहे। 10 लखन में? 10 लखन में खानू जो सौदो करे छॾी? न सिकंदर न, जगड़े तो के खानू जो सौदो करणो ही हुयो त 50-60 लख का घट सौदो करी न। हाँ, हाणे मूंखे इहो ॿुधाईंदो सिकंदर साहब त मुंहिंजे सिर जी क़ीमत कंहिं अदा कई आहे? कमाल खान जंहिंखे मूं दरगुज़र कयो, अॼु उहो ई मूंखे ॻिची में लॻो आहे। खानू अॼु पंहिंजे मौत खे साम्हूं ॾिसी कीअं पियो महसूस करे? सूबेदार सिकंदर, खानू मौत खे तिरी ते रखी घुमंदो आहे। खानू खे मौत जी परवाह न आहे। हाँ, वो भर कलमो ऐं थी रब जी राह में रवानो। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। सब खां पहिरियां मां खानू ते गोली हलाईंदुसि, पोइ तव्हां हलाइजो। छोरे खे भाई छा थी वियो? रात जे वगड़े में भलो साईं खणी आयो, खैर का है? देर कयम ते सुतियूं पयूं जूं पर जागत पतियूं। बचाया हेडे कर त चुमऊस। हिन वक्त भलो साईं घर में खणी आयो आहीं। भले भले खैरा के सर दे खैर हुजे, अबा सवाब खातर चुमणो दे। हेडे कर चाची न के भी न दीदम, के हाथ ला न दीदम। इता पदे कर तो सवाब कतो। बिस्मिल्लाह। मौला तू असांजे मथां रहम फरमाए। अम्मा पहिरियां पुछोसि त सही खणी छा आयो आहे? असां वञूं था चुमंदा या पोइ ख़बर पए त ॿी काई शइ हुजे। छोरा ॿुधाए त छा खणी आयो आहे त भलो साईं न? भलो साईं ना है चाची, बाकी छा है यो बुधा तो ना है। मतलब चाची जो असर खत्म थी दो। कारो थई मोह निभागा छोरा, मां समझो त भलो साईं खणी आयो आहे। अम्मा मूंखे त पहिरियों ई शक हुयो। अदा भला ॿुधाए त हिन में खणी छा आयो आहे? ओ मुझी अदरी मुझी भैंस दी न में मां सभिन जो भाग करी आयो आं। असे ता वधीक परेशान न थियो, चुप करे सुमो। सुबह जो असां साहूकार थी विदा, साहूकार। खैरा जे सिर दे खैर हुजे। छोरा तू न सुधरंदे, जंहिं ॾींहुं तू सुधरे न उन ॾींहुं मुंहिंजे कबर ते अची पादर हणजाए। चाची तू मदद ई कोन त एॾी महिनत किथे वञी कंदासीं। अरे खैरा जे सिर दे खैर हुजे। छोरा इने में नांग त वेढ़े कोन खणी आयो आ। चाची एतिरो चदियो न आहियां जो घर में वञी नांग खणी अचां। हा बा तू त वॾो दाना हो। इहा बेवकूफ़ त मां आहियां जो तोसां थी मथो हणा पई। छोरी हाणे सुम्हण जी कयो, छॾियोसि हिन छोरे खे, पियो इहो ताफींदो। भली किलू कयो चाची, पर तव्हां सुबुह जो ॾिसिजो त असां केॾा साहूकार थी वञूं। हिन गंदगी में सोनो दो सोनो बेवकूफ़ वारी मां वरी हथ जा पार पे घुमाए छिपे मुंहिंजो नूर वधे नूर थी वधाए। अरे बेअकुला मूंखे कहिड़ी ख़बर? हाणे ॾिस मुसलमान आहियो, भले साईं जी त इज़त कंदासीं न। तूं सारी रब तूं बख़्शी दे, तूं ई पनाह ॾींदे। सकीना मां तोखे कीअं सम्झायां त ॿी शादी करण खां पोइ बि मुंहिंजे दिलि में तुंहिंजी इज़त ऐं मोहबत साॻी रहंदी। आख़िर तूं न जिद तूं लहे छो न तूं? औलाद ख़ातिर, पंहिंजे सुपूत ऐं हिन घर जे वारिस ख़ातिर ॿी शादी पियो कयां। पहिरियों इहो त ॿुधाए आख़िर उहा कहिड़ी आहे जंहिं तुंहिंजे दिलि ते दौरा विधा आहिनि? का बि न आहे सकीना, का बि न आहे जंहिं मुंहिंजे दिलि ते कब्ज़ो कयो हुजे। बस शादी थो करणु चाहियां औलाद ख़ातिर, पर जेका बि मिली मूंखे क़बूल आहे। शादी को सिवा मुड़न ते कोन? तूं ॿुधाए सकीना, औलाद बिना का ज़िंदगी आहे? जे कुदरत वारे असांजे नसीब में औलाद लिखी न आहे त पोइ तूं ऐं मां छा था करे सघूं? थी सघे थो जेका ॿी परणजी अचां उन जे नसीब मां मूंखे औलाद मिली पए। बस हाणे बस माठ करे सुम्ही पओ। तोखे मां ॿी शादी करण जी इजाज़त न ॾींदसि। बाक़ी जे ज़बरदस्ती किथे वञी कंदे त मां तोखे किथे रोकींदसि। हा बाक़ी हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ, मुंहिंजी इजाज़त जे सिवा हिन घर में ॿी घर वारी आंदे
उन ॾींहुं मुंहिंजे न घर में जनाज़ो निकिरंदो जनाज़ो। रात घनी गुज़री वई आहे, वञी ॾिसां मथां सोन थी वई हुजे या वसी दबल थी वई हुजे। अञा दबल न आहे थी, नई वरी सोन थी आहे, किथे जादू जो असर ख़त्म त न थी वियो आहे। न न, अल्लाह कंदो जादू असर कंदो ऐं असां सुबुह जो शाहूकार थी वेंदासीं, शाहूकार। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, छोरे खे अलाए कंहिं बेवकूफ़ बणाए छॾियो, आराम ई फिटी वियो अथसि। वरी वञी ॾिसी अचां मथां दबल थी वई हुजे। सम्झां थो त इहो जादू वञी राति जे पोइ पास असां सां कंदो। हिन वक़्तु सुम्ही थो रहां, सुबुह जो सवेर उथी जांच कयां, जेकर दबल थी ऐं ज़ोद थी वई त पोइ साईं मुंहिंजा बाग खुली वेंदा ऐं पोइ हिकिड़ी मोटरसाइकिल वठी हर रोज़ पियो हुन ते चकर ॾींदुसि, चकर पोइ कमु कुतर कुतर। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, छोरे बि रुमाल में अलाए हाणे छा खणी रखियो आहे। जेसीं ताईं मां बि कोन ॾिसंदसि न, मूंखे बि निंड कान ईंदी। बाह लगे से चढ़ी रखिए मार का दुश्मनन के पेट हे केड़ो कहर क्यों थे हां हां चले मथा को चढ़े जो टोट को भी अघामी पवे हाने हे थी क्या जो हिक जी बदरों कर खींचियास जे थी पे सोन तो पो तो बस बेड़ा ही पार है।
बाबा निंड नथी अचे छा? बाबा निंड कीअं ईंदी जेसिताईं असांजे घर खे बर्बाद करण वारनि जा घर बर्बाद न कंदा तेसिताईं निंड न ईंदी बाबा, निंड न ईंदी। अवां पंहिंजा घर पाण बर्बाद कया आहिनि, इनमें कंहिं ॿिए जो को बि ॾोह न आहे। बाबा तुंहिंजो मक़सदु अदा पंहिंजे पाण खे बंदूकनि में मारे छॾे, इनमें कंहिं ॿिए जो ॾोह न आहे, ईअं न? मुंहिंजो मक़सदु इहो न आहे, मां सिर्फ़ु इहो थो चवां जेकॾहिं न तव्हां पंहिंजा पेर सुधारियो आहे त अॼु ही घर आबाद हुजे। बाबा असांजा एतिरा पेर बि ख़राब न आहिनि जो अता जो नाहक क़त्ल कयो वियो। तव्हां केतिरा नाहक क़त्ल कया आहे? बस बाबा बस, वधीक तकरीर न कर, रात घणी गुज़री चुकी आहे, हाणे आराम कर। अञा बि वक़्तु थिए, सुधर ॿेली सुधर। बाबा तूं अदा जे कातिलनि जे घर खे कब्रिस्तान बणाया, पोइ तूं जीअं चवंदे न तीअं कंदुमि। बाक़ी अदा जे प्लान वठण खां पहिरियां मजूर जो सुधरण महाल थी बाबा, महाल। इहा दिलि में उमेद गढ़ी छॾ बाबा, गढ़ी छॾ।